ڪنڌڪوٽ سبزوئي बिरादरी जी ॿिनि धुरनि में जहिड़ो फायरिंग हिकु ॼणो क़तल सब्ज़ोई बिरादरी जा ٿياربندن फायरिंग कंदा फरार थी विया। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ज़रीन मूजिबि वाक़ियो कार ऐं तकरार तां पेश आयो आहे। अब्दुल ख़ालिक चादड़ी जी रिपोर्ट मूजिबि क़ंधकोट बी सेक्शन ٿاڻي जे अंदरि लोही पुल लॻ सब्ज़ोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में जहिड़ो हिकु ॼणो मिठल सब्ज़ोई मारिजी वियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मारिजी वियल मिठल सब्ज़ोई जिस्कम जे ज़िला सदर वाली सब्ज़ोई जो भाउ ज़रीन मूजिबि कारें जे तकरार तां खेनि क़तल कयो वियो आहे।